वालेकुम दोस्तों, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मकली में। ये मकली में असां मौजूदु आहियूं इफ़ा मीर बलोच सां। इफ़ा मीर बलोच जेका ये ॿिए क्लास जी शागिर्दियाणी आहे ऐं मकली जी रहवासण आहे। इन उमिरि में लतीफ़ सां हुनजो जेको प्यारु आहे, लतीफ़ जी शाइरीअ सां जेको हुनजो लगाउ आहे, उहो अव्हां साम्हूं असीं आणियूं पिया। इहा ई वजह आहे सिंधी ॿोली जी जेकी 5000 साल पुराणी जेकी असीं हिनखे तहज़ीब चऊं था, हिनखे सकाफ़त चऊं था, उनजो सबबु ई इहो आहे त सिंधी ॿोलीअ खे प्रोमोट करण में न रुॻो वॾनि मर्दनि औरतनि बल्कि हिननि इफ़ा जहिड़ी मासूम नियाणी जो वॾो किरदारु रहियो आहे ऐं उहे उन ॿोलीअ खे मुतारफ़ कराइनि पियूं। ऐं इहा ई वजह आहे त सिंधी ॿोली 5000 सालनि खां अची हिन वक़्त ताईं उहा तारीख़ ऐं तहज़ीब असीं ॻाल्हायूं पिया। त इफ़ा जेका लतीफ़ जी मासूम जेकी आहे, ईअं चइजे त मासूम आशिक़ आहे लतीफ़ जे ॿोलीअ जी, लतीफ़ जे शाइरी जी। ऐं हुन पंहिंजी नंढड़ी बालकपण वारी ॿोली उमिरि में जिते ॿार रांदीका खेॾंदा आहिनि, जिते ॿार रांदियुनि लाइ ज़िद कंदा आहिनि, जिते ॿार मोबाइल जी फरमाइशूं कंदा आहिनि, उन उमिरि में हिन लतीफ़ खे पढ़े पई ऐं लतीफ़ खे गुंजे पई। उहो घर में बि हुनजी आहे सॼी तरबियत संदनि वाल जी ज़रूरु आहे, वालदेन जी आहे, पर हिन जो जेको चाह आहे उहो बि लतीफ़ ते अचो। पाण इफ़ा जे हिन मासूम चपनि मां लतीफ़ जी शाइरी में बहुत बड़ी आकाश इन्हीं संधी गारड़ी राजिक आंधे रात मैं इश्क के शाबाश के मोहब्बत में अलिफ जो बया वर्क सब सार अंदर तू जा पन्ना पन्ने के तरह अल्लाह दाई मथा दायूं सन मूसा मुंह फिरन घोरे में बार के जिए लतीफ जी बोल उथण जे लाइ छा कजे इफ़ा? उता उठी जाग नींद न कजे थी सुल्तानी साग नींदू कंदे न मिले। बिल्कुलु सुल्तानी साग नींदू कंदे न मिलंदी आहे, पर हिन लाइ छा करणु घुरिजे, कहिड़ी जदोजहद करणु घुरिजे? खटखण लाइ सुखना था ओसीड़ो आहे खारनि खे पंध जो। या इफ़ा जेको असांखे इहो पैगाम ॾिए पई त पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजी बका जे लाइ सभिनी खे गॾिजी उथिणो पवंदो। ऐं जॾहिं असां उथंदासीं तॾहिं पाण इहे सभु मंज़िलूं माणींदासीं। इफ़ा जी शाइरी जो तव्हांखे शौक़ु कीअं पैदा थियो आहे? असांखे पहिरीं पापा हिकिड़ो बैत यादि करायो हो, पोइ असांखे शौक़ु थी वियो। लतीफ़ खे कीअं था ॾिसो? लतीफ़ खे पढ़ो पिया, लतीफ़ खे तव्हांजे दौर जो लतीफ़ न आहे, असांजे दौर जो बि न आहे, पर लतीफ़ जी शाइरी माना तव्हांजी बाबा तव्हांखे पढ़ाई ऐं तव्हांखे उहा चाह थी, तव्हां हिन शाइरी में कीअं समाइजी विया आहियो? सम्झी विया आहियो। ॿियो को शेर लतीफ़ सरकार जो पाण यादि आहे तव्हांखे? ॿुधाइजो। वन का जा चित नांग सुजता उते आप लतीफ से हेकलन कया हिला इकुन्ना कबिला उते रस्ते रेबर रात जी जिंबा से ना जा मूसा अलका या जीन तो न करे घंटा में वो कन पान न कहन पेजो इकर भीतर छापो दौरान दास असो लतीफ से केडी मंजिल रोता पर कन हुंद मुताबिक ती नांगन बदी नियता जेड़ा आए तो तुम क्या हुआ मोटी उनन जी चोटी पुरुप थी पदे मोहब्बत पाए मन में निना रोया दिन तिन जो तरफ नान तोरे गायो जिए लतीफ जी बोली। ये तव्हां इफ़ा मीर खे ॿुधो ऐं इफ़ा मीर जहिड़ा खोड़ सारा किरदार जेके सिंध में आहिनि, वक़्तनि में वक़्तनि अहिड़े शानदार किरदारनि खे अव्हां जे साम्हूं आणींदासीं त जीअं सिंध जे हिन ख़ूबसूरत सुनहरी ऐं चंद जहिड़ी मिटीअ मां जेके जनम वठंदड़ ख़ूबसूरत इहे जेके किरदार आहिनि, उहे किरदार अव्हां जे साम्हूं वक़्तनि ब वक़्तनि असां आणींदासीं। ऐं अॼोके हिन प्रोग्राम में इफ़ा सां गॾु पंहिंजे मेज़बान रशीद जाकरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह।